नाज़िन कंदकोट जे दुरानी महर जे कचे में 10 ॾींहं बि जवाबदारनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर गुलाम रसूल मीराणी। जी गुलाम रसूल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कंदरकोट जे कचे वारे इलाइक़े में एसएसपी अमजद अहमद शेख की अगवानी में जो दुरानी महर कचे जो इलाइक़ो है उते बदनामी ज़माना दाड़ियल जीएम जागीरानी टक्कर सदोई के टोले खिलाफ़ जो ऑपरेशन अज 10 ॾींहं भी वो जारी है, जैमें ऑपरेशन दौरान पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में फायरिंग की जी ॾेवठ है उहा भी जारी है। ऑपरेशन में दाड़ियलनि के ठिकाननि के वो साड़े केतरनि महफ़ूज़ पनाह गाहनि के वो ड्राए पट कयो वियो आहे। ऑपरेशन के हवाले से एसएसपी कश्मीर कंदरकोट अमजद अहमद शेख जो चवणु आहे त ऑपरेशन चाचड़ बिरादरी के 9 ॼणनि के कत्ल में मुलविस जवाबदारनि की गिरफ़्तारी ऐं ॾोहारियुनि के ख़ात्मे ऐं अमन अमान की सूरत हाल के बरक़रार रखण लाइ कयो वियो आहे ऐं जागीरानी ऐं सब्ज़ई गैंग के ॾोहारियुनि जो जेको घेरो आहे उहो तंग कयो आहे। एसएसपी जो चवणु आहे त जल्द इन्हनि खे केतिरे किरदार ताईं पहुचाए वेंदो ऐं जल्द जेके चाचड़ बिरादरी जा जेके 9 ॼणा क़त्ल थी विया आहिनि उन केस में जेके मुलविस जवाबदार आहिनि उन्हनि खे जल्द वो गिरफ़्तार कयो वेंदो ऐं उन सिलसिले में जेको ही ऑपरेशन आहे उहो 10 ॾींहं भी जारी आहे। इन ऑपरेशन में ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी जेकी पुलिस आहे उन हिसो वरितो आहे, जंहिंमें एफपीसी चैन बख्तरबंद गाॾियूं ऐं उन सां गॾोगॾु जदीद असले जो जेको आहे उहो इस्तेमालु कयो पियो वञे। हिन वक़्तु एसएसपी अमजद अहमद शेख जो वधीक चवणु आहे त जेके ऑपरेशन आहे ऑपरेशन में मुख़्तलिफ़ जेके कचे जा इलाइक़ा आहिनि उते कैंपूं क़ाइमु करे जेके ईंदड़ वींदड़ जेके रस्ता आहिनि उहे सील किया विया आहिनि ऐं हिन वक़्तु जेको घेरो आहे उन्हनि ॾोहारियुनि जो उहो तंग कयो वियो आहे ऐं जल्द उन्हनि जी गिरफ़्तारी जेको आहे उहा थींदी ऐं उन्हनि खे केतिरे किरदार ताईं पहुचाए वेंदो। जी गुलाम रसूल, जी मेहरबानी।